ही उहो दौर नाहे जॾहिं पटनि पहाड़नि झंगनि ऐं जबलनि में का झल पल न हुई। उहो दौर तारीख़ जे तूफ़ान में उॾामी वियो आहे। अॼु दुनिया जी विख विख ते अहिड़ा पंजोड़ मौजूद आहिनि जिन मां के क़ानूनी आहिनि ऐं के गैर क़ानूनी। कानून इन लाइ ठाहियो वेंदो आहे त जीअं इंसान जी आज़ादीअ जो तहफ़ुज़ थी सघे, पर जॾहिं कानूनी इंसानी आज़ादियुनि खे तहफ़ुज़ न ॾेई सघे तॾहिं माण्हुनि जी चुरपुर महदूद थी वेंदी आहे। मुल्क जे उतरियनि इलाइक़नि में हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जो दहशतगर्दीअ सबबि पखी बि पर न हणी सघंदो हो। सवात, नारान, कागान जहिड़ा सियाहती मार्ग माण्हुनि जे ज़हननि तां ईअं विसरी विया हुआ ॼणु उन्हनि जो कॾहिं वजूद ई न हो। पर मौसम हमेशह हिक जहिड़ी न रहंदी आहे। जॾहिं मौसम बदिलजंदी आहे तॾहिं धरती जे तहनि में लिकल ॿिज बि फुटी निकिरंदा आहिनि ऐं सुकल गाह ॿीहर सावा थी वेंदा आहिनि। फितरत वांगुरु माशरनि जूं बि मौसमूं हूंदियूं आहिनि, अहिड़ियूं मौसमूं जेकी पूरो मंज़रनामो बदिलाए छॾींदियूं आहिनि। अॼु मुल्क जे उतरियनि इलाइक़नि में अमन मान बहितर थियो आहे, तंहिं करे सियाहनि जा काफ़िला ॿीहर उन्हनि ख़ूबसूरत वादियुनि ॾांहुं रवाना आहिनि जिते वञण जो माण्हू कॾहिं सोचे बि न सघंदो हो। पर मुल्क जे ॿिए पासे यानी बलोचिस्तान में सूरत-हाल बिल्कुलु उबतड़ आहे। हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जॾहिं सॼे मुल्क जा सियाह कोयटिया ईंदा हुआ। खानदाननि जा खानदान ॿारनि बचनि समेत मोकलूं गुज़ारण लाइ कोयटिया जो रुख कंदा हुआ। पर अॼु कोयटिया जूं बाज़ारूं शाह अब्दुल ती भिटाई जे हिन बेत जो मंज़र पेश कनि थियूं। नसी वणनि में नसी कात्यारियूं, पसियूं बाज़ारियूं, हीअड़ो मुंहुं लूण थिए। कोयटिया हिकु ॾींहं में वीरान न थियो आहे। जीअं चवंदा आहिनि रोम हिकु ॾींहं में न ठहियो हो, तीअं कोयटिया बि हिकु ॾींहुं, हिकु महीने या हिकु साल में सियाहत खां ख़ाली न थियो आहे। इन ई ज़वाल खे वक़्तु लॻो आहे। जीअं डिघी बीमारी आहिस्ते आहिस्ते इंसाननि खे कमज़ोर करे छॾींदी आहे, तीअं बदअमनीअ जूं हवाऊं कोयटिया खे बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजे सियाहती उरूज खां हेठि आणे छॾियो आहे। हिकु वक़्तु कोयटिया वेंदड़ ट्रेन सियाहनि लाइ पाण में हिकु यादगार सफ़र हूंदी हुई। जबलनि जे विच मां गुज़रंदड़ रेल पंहिंजे हुस्न सबबि हर मुसाफ़िर जी दिलि मोहे वठंदी हुई। सिर्फ़ ट्रेन ई न, माण्हू पब्लिक ट्रांसपोर्ट ज़रिए बि ऐं पंहिंजी ज़ाती गाॾियुनि में बि बिना कंहिं ख़ौफ़ जे कोयटिया जो सफ़र कंदा हुआ। उन सफ़र जो सुकून ऐं सलामती जो अहसासु अॼु रुॻो हिकु यादि बणिजी वियो आहे। हाणे कोयटिया तरफ़ वेंदड़ माण्हू पाण खे मुकमल महफ़ूज़ महसूस नथा कनि। कोयटिया जेका कॾहिं सियाहत जो हसीन जहान हुई, अॼु केतिरनि माण्हुनि जे नज़रुनि में सियाहत जो कब्रिस्तान बणिजी चुकी आहे। सियाहनि जी घटिताई सबबि मार्केटूं मुरझाई वियूं आहिनि। कॾहिं कोयटिया ईरान खां ईंदड़ रेशमी ऐं गरम कपिड़नि, ड्राई फ्रूट ऐं इलेक्ट्रॉनिक सामान जे वॾे वापारी मर्कज़ तौरु मशहूरु हो। पर अॼु बदअमनीअ सबबि उहो ई कोयटिया आहिस्ते आहिस्ते माज़ीअ जो अहिड़ो किसो बणिजी रहियो आहे जंहिंखे शायदि ईंदड़ वक़्त में बि यादि रखणु मुश्किल थी वञे।